अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पाण क्लास चौथे दर्जे जी एक्सरसाइज़ जा लेसन पढ़ियूं पिया, जेको मां तव्हांखे ॿुधायो त 28 सबक़नि ते मुश्तमिल आहे ऐं 14 सबक़नि ते असां 2 लेक्चर हलाए चुका आहियूं ऐं अॼु 15 सबक़ खां वठी पाण पढ़णु शुरू कंदासीं। 15 सबक़ जो सवाल नंबर पहिरियों आहे त 1965 वारी जंग में असांजे मुल्क ते कंहिं हमिलो कयो? बांग्लादेश, हिंदुस्तान, अमरीका या अफ़गानिस्तान? उनजो सही जवाबु आहे त 1965 वारी जंग में असांजे मुल्क ते हिंदुस्तान हमिलो कयो। सही जवाबु आहे हिंदुस्तान। उनखां पोइ आहे त पाकिस्तान जी फ़ौज 1965 वारी जंग में कहिड़ी बहादुरी ॾेखारी? 1965 वारी जंग में पाकिस्तान जे बहादुर फ़ौजियुनि कुझु टैंकूं तेज़ीअ सां पखेड़े छॾियूं ऐं उनखां पोइ भरपूर हमिलो करे भारत जी फ़ौज खे पोइ ते हटण ते मजबूर कयो। हीउ थोरो डिटेल्ड में सुवालु हुयो, हिन लाइ मां हिनखे मारूज़ी न कयो न, त बहादुरी सां टैंकूं पखेड़े छॾियूं वग़ैरह। उनखां पोइ आहे त पाकिस्तान जी बहरी फ़ौज भारत जे कहिड़े बंदर ते हमिलो कयो हो? दवारका बंदर, पूना बंदर, दिल्ली बंदर या कासिम बंदर? उनजो सही जवाबु आहे दवारका बंदर। उनखां पोइ आहे त बचति करणु छो ज़रूरी आहे? जवाबु, बचति करणु उन लाइ ज़रूरी आहे त जीअं मुल्क ऐं क़ौम जी ॾुखे वक़्त में मदद करे सघूं। उनखां पोइ आहे लेसन ॿोॾि जे हवाले सां। सिंध में वॾी ॿोॾि कॾहिं आई? 1971 में, 1965 में, 1970 में या 2010 में, जंहिंखे महाॿोॾि बि चयो वञे थो न, उहा 2010 में। सिंध में वॾी ॿोॾि या महाॿोॾि 2010 में आई। उनखां पोइ आहे त उहा ॿोॾि कहिड़ो बंदि टुटणु सबबु आई हुई? ट्रोड़ी वारो बंदि, ठीकु आहे, सुपिरियो बंदि, महाबंदि या सखर जो बंदि? उनजो सही जवाबु आहे ट्रोड़ी वारो बंदि। उनखां पोइ आहे त ट्रोड़ी वारो बंदि किथे आहे? रोहिड़ी कैनाल, गुड्डू बैराज, सिंधु बैराज या सखर बैराज? उनजो सही जवाबु आहे गुड्डू बैराज। ठीकु आहे। हाणे 2010 में महाॿोॾि आई ट्रोड़ी वारो बंदि टुटण जे सबबु, ऐं ट्रोड़ी वारो बंदि गुड्डू बैराज में आहे वटि आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त ॿोॾि दौरान कहिड़नि फलाही इदारनि फलाही कमनि में या कहिड़नि इदारनि फलाही कमनि में हिसो वरितो? हीअ कुझु घणा इदारा हुआ, हिन जे करे मां हुनखे डिटेल में एज़ इट एज़ ईअं रखियो आहे। ॿोॾि दौरान नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, इनखां पोइ बहरी ऐं हवाई फ़ौज, सिंध ग्रेजुएशन एसोसिएशन सगा, हिलाल अहमर रेड क्रिसेंट, ठीकु आहे, फलाही कमनि में हिसो वरितो। उनखां पोइ आहे माहौल खे साफ़ु सुथिरो रखण लाइ छा करणु घुरिजे? माहौल खे साफ़ु सुथिरो रखण ऐं दूंहों छॾींदड़ गाॾियुनि जो इस्तेमालु न करणु घुरिजे। घर जे कारखाने फैक्ट्रियुनि खे शहर जे आबादियुनि खां परे रखणु घुरिजे ऐं वण ॿूटनि खे वढणु न घुरिजे ऐं वधि खां वधि ॿूटा पोखणु घुरिजनि। उनखां पोइ इलाही इंपॉर्टेंट, मुंहिंजो वन ऑफ द माई फेवरेट लेसन आहे शेख सादी। शेख सादी जो असुलु नालो छा हो? शेख सादी जो असुलु नालो शरफ़ुद्दीन हुयो, ग़ुलामुद्दीन हुयो, मुसलहुद्दीन हुयो या अलाउद्दीन हुयो? उनजो सही नालो आहे शरफ़ुद्दीन। उनजे बाबा जो नालो हुयो मुसलहुद्दीन। ठीकु आहे। उनखां पोइ शेख सादी किथां जो रहाकू हुयो? नेपाल जो, ईरान जे शहर शिराज़ जो, इराक़ जे शहर शिराज़ जो या सऊदी अरबिया जो, सऊदी अरबिया जो? उनजो सही जवाबु आहे ईरान जे शहर शिराज़। अच्छा, ईरान जे शहर शिराज़ खे गुलनि जो शहर बि सॾियो वेंदो आहे। जंहिं आहे न त गुलनि जो शहर, सिणी जो शहर, सोन जो शहर, तक़रीबन मुख़्तलिफ़ जेके जॉब जूं टेस्ट हूंदियूं आहिनि उन में अहिड़े क़िस्म जा सुवाल ईंदा आहिनि। त जेको ईरान आहे उहो जेको शहर आहे उहो गुलनि जो शहर आहे। उनखां पोइ शेख सादीअ जा कहिड़ा किताब मशहूरु आहिनि? गुलिस्तान ऐं बोस्तान, जिन में इख़लाक़ी नसीहतुनि जूं कहाणियूं आहिनि। टीपू सुल्तान जो कौल ॿुधायो, शींहं जे हिकु ॾींहं जी ज़िंदगी गिदड़ जे 100 सालनि जी ज़िंदगीअ खां बहितरु आहे। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कॾहिं ॼाओ? 5 जनवरी 1928, 7 जनवरी 1929, 5 सेप्टेंबर 1930, 10 जनवरी 1932? हुनजो सही जवाबु आहे 5 जनवरी 1928 ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पैदा थिया। 5 जनवरी। कैप्रिकॉन पाकिस्तान क्रिकेट टीम जी साबिक़ा कैप्टन सना मीर, 5 जनवरी। अच्छा, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे वालिद जो नालो छा हो? सर इक़बाल, सर शाहनवाज़, सर ज़ुल्फ़िकार या सर गौस अली?
उनजो सही जवाबु आहे सर शाह नवाज़ भुट्टो। सर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वालिद जो नालो हुयो सर शाह नवाज़ भुट्टो। उनखां पोइ आहे भुट्टो साहिबु आला तालीम किथां हासिलु कई? यूनिवर्सिटी ऑफ इंग्लैंड, यूनिवर्सिटी ऑफ लीड्स, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी या लिंकन कॉलेज ऑफ लंडन। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड मां। ठीकु आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो काऊं नंबर सदर हो? चोथों नंबर, ॿियों नंबर, पंजो नंबर या सतो नंबर? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो चोथों नंबर सदर हो ऐं मुल्क जो पहिरियों नंबर जेको सदर आहे इस्कंदर मिर्ज़ा आहे। पहिरें नंबर सदर, पहिरियों नंबर वज़ीर आज़म, पहिरियों नंबर गवर्नर, पहिरियों नंबर CM, पहिरियों नंबर गवर्नर जनरल या केतिरा गवर्नर जनरल थी गुज़रिया? 4। अहिड़े क़िस्म जा सवाल बि यादि कजो। ठीकु आहे। भुट्टो साहिबु मुल्क खे कहिड़ो आइन ॾिनो? 1985 जो आइन, 1973 जो आइन, 1965 जो आइन या 1971 जो आइन? भुट्टो साहिबु मुल्क खे 1973 जो आइन ॾिनो। सर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे कॾहिं फांसी ॾिनी वई? 3 अप्रैल 1979, 7 अप्रैल 1979, 4 अप्रैल 1979 या 5 अप्रैल 1999? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 4 अप्रैल 1979 ते फांसी ॾियारी वई ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ वारे दौर में। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ाइदे अवाम सॾियो वञे थो। हिन अवाम में छा पैदा कयो? इंसानी शऊर, सियासी शऊर, अवाम में समाजी शऊर या अख़लाक़ी शऊर? उनजो सही जवाबु आहे समाजी शऊर। हाणे मां हिनखे ईअं ठाहियो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ाइदे अवाम सॾियो वञे थो छाजे करे या हिन अवाम में छा पैदा कयो? समाजी शऊर। पर ईअं बि थी सघे थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ाइदे अवाम छो थो सॾियो वञे? इन लाइ जो न अवाम में समाजी शऊर पैदा कयो। ठीकु आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आख़िरी आरामगाह किथे आहे? ठीकु आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आख़िरी आरामगाह गढ़ी ख़ुदा बख़्श सनस अबाणे ऐं ॻोठ क्लास जो इख़्तिताम कयूं था। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, पंहिंजे कमेंट्स खां ज़रूरु आगाह कंदा ऐं बेल आइकन जो बटन खे ज़रूरु क्लिक कंदा तंहिंजे वक़्त सिर असांजे नए क्लास जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। ऐं जल्दी मिलंदासीं वरी आख़िरी 7 सबक़नि जो जेको आहे क्लास ऐं आख़िरी क्लास नंबर 4 जो। उनखां पोइ इंशाअल्लाह ताला पंहिंजो क्लास शुरू कंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।